तकरार ड्रामे जी दोस्तों अॼु तव्हांखे ॾींदासीं ख़बर आहे। बहितरीन अपडेट अची चुकी आहे तकरार ड्रामे जे हवाले सां। दोस्तों ही ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसी तव्हां ख़बर पूरी ॿुधी सघो था। दोस्तों तकरार ड्रामो सूमर खां धमाके सां स्टार्ट थी वेंदो ऐं तकरार ड्रामे जी पहिरीं क़िस्त सूमर खां वरी ॿीहर हली वेंदी साॻिए टाइम साॻिए वक़्तु साॻिए चैनल ते। ऐं तकरार ड्रामा जेका दोस्त ॾिसी रहिया हुया ऐं जेका परेशान हुया त नथो हले, रोज़ानो कमेंट ईंदा आहिनि ऐं उन्हनि जो कमेंटनि जो जवाबु इहो आहे त हिन सूमर खां पको हली वेंदो, कीअं बि करे हिन सूमर ते हलायो वेंदो। न हलियो त थी सघे तो थोरो घणो चांस आहे, लेकिन पक हिन ड्रामो हिन सूमर ते ऐं हली वेंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं जेको ग़ुलाम हुसैन ड्रामो आहे दोस्तों उहो पोइना फ़िलहालु थी चुको आहे। काफ़ी दोस्त मैसेज करनि पिया त ग़ुलाम हुसैन ड्रामो नथो हले, छाजे करे कॾहिं हलंदो। उन खे दोस्तों फ़िलहालु देरि आहे। बाक़ी तकरार ड्रामो अनक़रीब धमाके सां सूमर खां पोइ स्टार्ट थी वेंदो उन साॻी सिंध टीवी यूट्यूब चैनल ते ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल। अगरि तव्हां हीअ असांजो ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे हर अपडेट असां बर वक़्तु पुॼाईंदा रहंदा आहियूं। साॻी कहाणी साॻी जॻह खां तकरार ड्रामे जी स्टार्ट थींदी। अगरि वीडियो असां ॾिसी रहिया आहियो त महिरबानी करे इन खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, वीडियो खे बि लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे दोस्तनि सां लिंक शेयर कजो।